अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे सिंध जी रेजाणी तारीख़ जा 6000 साल। मौज़ू तारीख़। मुसनिफ़ M.H. पंवर 1925 ईस्वीअ खां 2007 ईस्वी। सितार आहे इम्तियाज़। सहेड़ींदड़ ऐं सिंधीकार उमर सूमरो। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। छपाईंदड़ उमर सूमरो एकेडमी B138 ब्लाक 2 सादी टाउन कराची सिंध। किस्त 32 बाब 36। सिम ऐं कलर रेजाणीअ जा नतीजा। मुआशी फ़ाइदा हुजण जे बावजूदि रेजाणीअ जा नतीजा सिम ऐं कलर आहिनि। 1875 ईस्वीअ ताईं हिंदुस्तान में अंग्रेज़ इंजीनियरनि सिम जे जोखनि बाबति सोचे वरितो हो, जेके पाणीअ जे मथां खां हेठां ॾांहुं पक सां सिमण सां गॾोगॾु बनीकाइण जे पुराणनि तरीक़नि जे नतीजे में पधरा थियणा ई हुआ। पर सरकारी ज़मीन जी वॾी पखेड़ ऐं आबादीअ वारनि इलाइक़नि जी छंडाण खे ॾिसंदे उहे उन ई वक़्तु पोखीअ हेठि एराज़ी ऐं आबादीअ जे घाटाण में ईंदड़ वाध जे शरह जो अॻुवाट अंदाज़ो न करे सघिया, जेका वाहन जे हलण खां पोइ सभई कथियल हदूं ओरांगे वई। वाध जी शरह जे करे सिंध उन वक़्त जी हिंदुस्तान सरकार खां परबत जेॾी सखर बैराज जी अॾावत लाइ खयल कर्ज़ 13 सालनि में लाहे छॾियो। शेड्यूल अरसे 25 सालनि खां घणो अॻे। ॿियनि ॿिनि बैराजनि कोटली ऐं गुडू जे ठहण खां पोइ सिम ऐं कलर जो धड़को ख़तरे वारी हद ताईं वधी वियो ऐं सॼे सूबे खे सख़्तु मुतासिर कयईं। सूरत हाल जी गंभीरता जो अंदाज़ो हेठियुनि टेबलुनि में ॾिनल हक़ीक़तुनि मां लॻाए सघिजे थो, जेका मसइले में हर साल थींदड़ वाधारे ॾांहुं इशारो करे थी। वाहन जी पहुच लेखे जर जी ऊनाही अक्टूबर 1989 ईस्वी जर जे अलॻि अलॻि ऊनाहियुनि हेठि एराज़ी 1000 हेक्टरनि में। तफ़सील 90 सेंटीमीटर, 90 खां 150 सेंटीमीटर, 150 खां 300 सेंटीमीटर, 300 खां 450 सेंटीमीटर, 450 सेंटीमीटर, कुल 1000 हेक्टर। गुडू बैराज पट फीडर 1 ॾहाई 90 सेंटीमीटर, 1 ॾहाई 15 ॾहाई 30 सेंटीमीटर, कुल 1000 हेक्टर 17 ॾहाई 20 हेक्टर। डेजर्ट वाह 89 ॾहाई 30 सेंटीमीटर, 8 ॾहाई 7 सेंटीमीटर, कुल 1000 हेक्टर 98। बेगारी सिंध फीडर 359 ॾहाई 60 सेंटीमीटर, 66 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, कुल 1000 हेक्टर 428 ॾहाई 60 हेक्टर। घोटकी फीडर 149 ॾहाई 7 सेंटीमीटर, 115 ॾहाई 90 सेंटीमीटर, 117 ॾहाई 40 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर, 389 हेक्टर, कुल 1000 389 हेक्टर 1000। जोड़ 600 ॾहाई 50 सेंटीमीटर, 205 ॾहाई 90 सेंटीमीटर, 120 ॾहाई 40 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर, 932 ॾहाई 80 सेंटीमीटर। उत्तर सखर बैराज उत्तर ओलंदो वाह 90 सेंटीमीटर वारी 394 ॾहाई 80 सेंटीमीटर, 90 खां 150 40 ॾहाई 30 सेंटीमीटर, 150 खां 300 कुझु कोन्हे, 300 खां 450 निल, 450 सेंटीमीटर निल, कुल 435 ॾहाई 10 हेक्टर 1000। राइस कैनाल सारियाल वाह 222 ॾहाई 70 सेंटीमीटर, 90 खां 150 18 ॾहाई 30 सेंटीमीटर, कुल 1000 हेक्टर 241। दादू वाह 90 145, 90 खां 150 में 38 ॾहाई 80, 150 खां 300 सेंटीमीटर में 35 ॾहाई 80, 300 खां 450 सेंटीमीटर में 21 ॾहाई 40, 450 सेंटीमीटर में 14, 255 हेक्टर कुल 1000। दादू वाह नारो वाह
130 90 सेंटीमीटर 316 17 सेंटीमीटर 305 26 165 05 99 162 कुल 1000 हेक्टर 1017 खैरपुर फीडर उभरंदो 35 99 84 64 76 82 26 25 7 40 कुल 1000 हेक्टर 231 रोड़ी कैनाल 50 61 202 37 504 34 253 10 184 58 कुल 1000 हेक्टर 1195 खैरपुर फीडर उलांदो 10 38 52 75 52 53 3 95 1 39 कुल 1000 हेक्टर 121 जोड़ 90 सेंटीमीटर में 990 28 90 का 150 753 33 150 का 300 सेंटीमीटर में 974 75 300 का 450 सेंटीमीटर 469 75 450 सेंटीमीटर वारे में 306 99 सेंटीमीटर कुल 1000 हेक्टर 3495 10 कोटली बैराज कलरी बगाड़ फीडर 8 88 212 51 56 81 कुल 1000 हेक्टर 278 लैंड चैनल अक्रमवा 12 76 158 31 64 93 कुल 1000 हेक्टर 236 फुलेलीवा 130 253 78 25 22 कुल 1000 हेक्टर 409 पिन्यारीवा 130 65 209 13 43 78 1 44 कुल 1000 हेक्टर 385 जोड़ 282 09 833 73 190 74 1 44 कुल 1000 हेक्टर 1308 कुल जोड़ 1872 87 1792 96 1285 89 477 19 306 99 कुल 1000 हेक्टर 5735 90 पाकिस्तान जी वफ़ाक़ी सरकार सिम ऐं कलर जे ख़तरे खे हिकु क़ौमी मसइलो भाईंदे सिम ऐं कलर ते कंट्रोल करण वारनि रिथाउनि लाइ एक्सीलरेटेड प्रोग्राम ऑफ एंटी वाटर लॉगिंग एंड सैलिनिटी कंट्रोल मेज़र्स तौरु ॼातो वेंदड़ हिकु प्रोग्राम हेठि रक़म ॾियण जो फ़ैसिलो कयो। हीउ प्रोग्राम वापडा हलाए रही आहे। हिन प्रोग्राम हेठि सिंध में सिम ऐं कलर जी ठही रास थियल ऐं जन ते कमु हले पियो रिथाउनि जा तफ़सील हिन रीति आहिनि। ठही रास थियल रिथाऊं नंबर 1 स्कारप खैरपुर 540 ट्यूबवेल 1970 ईस्वी में चालू कया विया एराज़ी 38 मिलियन एकड़। नंबर 2 लाड़काणू शिकारपुर सरफेस ड्रेनेज प्रोजेक्ट स्टेज 1 रुगो वॾा नाला 1969 ईस्वी में ठही रास थिया एराज़ी 587 मिलियन एकड़। नंबर 3 शिकारपुर पायलट ट्यूबवेल प्रोजेक्ट 50 ट्यूबवेल 1974 ईस्वी खां वठी मिठे जर वारे भाङे में चालू कया विया एराज़ी 14,380 एकड़। नंबर 4 लाड़काणू पायलट ट्यूबवेल प्रोजेक्ट 35 ट्यूबवेल 1974 ईस्वी खां वठी मिठे जर वारे भाङे में चालू कया विया एराज़ी 5,021 एकड़। नंबर 5 सखर पायलट ट्यूबवेल प्रोजेक्ट 18 ट्यूबवेल 1975 ईस्वी में मिठे जर वारे भाङे में चालू कया विया एराज़ी 5,100 एकड़। नंबर 6 कंदकोट पायलट ट्यूबवेल प्रोजेक्ट 26 ट्यूबवेल मिठे जर वारे भाङे में 1978 ईस्वी में चालू कया विया एराज़ी 11,940 एकड़। नंबर 7 स्कारप रोहिड़ी नॉर्थ 1191 ट्यूबवेल मिठे जर वारे भाङे में 1974-75 ईस्वी दौरान चालू कया विया एराज़ी 269 मिलियन एकड़। नंबर 8 सखर राइट बैंक ट्यूबवेल प्रोजेक्ट 408 ट्यूबवेल मिठे जर वारे भाङे में 1976 ईस्वी में चालू कया विया एराज़ी 13 मिलियन एकड़। नंबर 9 लाड़काणू शिकारपुर सरफेस ड्रेनेज प्रोजेक्ट स्टेज 2 नंढनि नालनि जे ॼार ऐं ढांचनि ते कमु हले पियो एराज़ी अचे थी 589 मिलियन एकड़। नंबर 10 रोड़ी साउथ ट्यूबवेल प्रोजेक्ट हिन हेठि एराज़ी अचे थी 475 मिलियन एकड़।
मिठे जर वारे भाङे में 350 ट्यूबवेल। नंबर 11 घोटकी ट्यूबवेल प्रोजेक्ट मिठे जर वारे भाङे में 398 ट्यूबवेल। हिन हेठि एराज़ी अचे थी 4.5 मिलियन एकड़। नंबर 12 ईस्ट खैरपुर टाइल ड्रेनेज प्रोजेक्ट। हिन हेठि एराज़ी अचे थी 44,000 एकड़। रिथाऊं जन ते कमु हले पियो। लेफ्ट बैंक आउटफॉल ड्रेनेज स्टेज। हिन हेठि अचनि था सांगड़, नवाबशाह ऐं मीरपुर ख़ासि ज़िला। नंबर 2 कोटड़ी सरफेस ड्रेनेज प्रोजेक्ट। हिन हेठि एराज़ी अचे थी 2.28 मिलियन एकड़। नंबर 3 नॉर्थ दादू सरफेस ड्रेनेज प्रोजेक्ट। हिन हेठि एराज़ी अचे थी 2.445 मिलियन एकड़। पाणीअ जे नेकर जूं रिथाऊं छंडणूं। नंबर 1 गाजा टाइल। हिन हेठि एराज़ी ईंदी 2.104 मिलियन एकड़। नंबर 2 लेफ्ट बैंक आउटफॉल ड्रेन। हिन हेठि एराज़ी अचे थी 3 मिलियन एकड़। नंबर 3 राइट बैंक आउटफॉल ड्रेन। हिन हेठि एराज़ी ईंदी 2.348 मिलियन एकड़। नंबर 4 नवाबशाह सीलाइन। हिन हेठि एराज़ी अचे थी 5 मिलियन एकड़। जर जे पाणीअ जूं रिथाऊं। नंबर 1 कंदकोट ठुल शहदादकोट सरफेस ड्रेनेज प्रोजेक्ट। हिन हेठि एराज़ी ईंदी 19 मिलियन एकड़। नंबर 2 गुडू राइट बैंक कैनाल फ्रेश ग्राउंड वाटर प्रोजेक्ट 227 ट्यूबवेल। हिन हेठि एराज़ी ईंदी 3.5 मिलियन एकड़। खैरपुर साउथ। हिन हेठि एराज़ी ईंदी 4 मिलियन एकड़। ज़मीमूं। नंबर 1 कल्होड़नि ऐं टालपुरनि जे दौर जा वाह जन खे अंग्रेज़नि पंहिंजे राज जे पहिरें 30 सालनि 1843 खां 1873 ईस्वीअ दौरान सुधारियो। ही नाला रेजाणी खाते जी 1873 जी रिपोर्ट ऐं ह्यूज़ जी 1876 वारी सिंध गज़ेटियर में ॾिना विया आहिनि। कत बांधल स्पेलूं मयारी मुक़ररु थियल न हुयूं ऐं लेखक जिते जिते ख़बर हुई हिन वक़्तु हलंदड़ स्पेलूं ॾियण जी कोशिशि कई आहे, पर वाहनि तपनि ढंढुनि ऐं ॻोठनि जे समूरनि नालनि खे दुरुस्त करण ऐं नए सिरे लिखण लाइ ख़ासि तहक़ीक़ी कोशिशूं वठण जी ज़रूरत आहे। मूं पिणु सिंधी नाला पंहिंजी सम्झार लिखिया आहिनि, ग़लती थी सघे थी। सिंधीकार। सरहद ज़िले जा वाह 1876 ईस्वी। नंबर वाह जो नालो ड्रेग महिलनि में वेकर मुंहं वटि रिमार्क। नंबर 1 बेगारी ड्रेग 85 मेल वेकर मुंहं वटि 75 फुट। मुख्य फीडर सिंधूअ मां सरहद जेकबाबाद ज़िले जे बिल्कुलु ॾाखिणे दंग वटां वही हले थो। नंबर 2 सोनवा ड्रेग 19 मेल वेकर 24 फुट मुंहं वटि बेगारी जी शाख मंझांस ठुल तालुके में निकिरंदड़। नंबर 3 मिर्ज़ावा 9.1 वेकर मुंहं वटि 26 फुट ड्रेग मेल 9.1 मेल वेकर मुंहं वटि 26 फुट बेगारीअ जी शाख मंझांस ठुल तालुके में निकिरंदड़। नंबर 4 नूरवा ड्रेग 19 मेल वेकर मुंहं वटि 30 फुट बेगारी जी शाख। नंबर 5 बडवा ड्रेग 4 मेल वेकर मुंहं वटि 10 फुट नूरवा जो कड़ियो। नंबर 6 डेज़र्टवा ड्रेग 35 मेल वेकर मुंहं वटि 26 फुट रिमार्क सिंधूअ मां कशमोर तालुके में वही हले थो। हाला डिप्टी डायरेक्टोरेट। नंबर वाह जो नालो ड्रेग मेल में वेकर मुंहं वटि फुटनि में रिमार्क। नंबर 1 अली बहर ड्रेग 32 मेल वेकर मुंहं वटि 20 फुट सिंधू मां नुकुर तालुको सकरन वटां वही हले थो। चचिड़ी ऐं अली बंदर तपनि खे पाणी ॾिए थो। नंबर 2 सूबो चाकरवा ड्रेग 6 मेल वेकर मुंहं वटि 6 फुट अली बहर जो कड़ियो। नंबर 3 बरहूं वाह ड्रेग 6 मेल वेकर मुंहं वटि 6 फुट बरहूं वाह ड्रेग मेल 15 मेल वेकर मुंहं वटि 11 फुट अली बहर जो कड़ियो। नंबर 4 सूमरवा ड्रेग 5 मेल वेकर मुंहं वटि 9 फुट बरहीं वाह जो कड़ियो। नंबर 5 मांजरी वाह ड्रेग 4 मेल वेकर मुंहं वटि 7 फुट सूमर वाह जो कड़ियो। नंबर 6 मूसावा ड्रेग 3 मेल वेकर मुंहं वटि 7 फुट सूमर वाह जो कड़ियो।
नंबर 7 खाई वाह, ड्रेग 2 मैल, वेकर मुंहं वटि 7 फुट, मूसा वाह जो कड़ियो। नंबर 8 यारूं वाह, ड्रेग 7 मैल, वेकर मुंहं वटि 7 फुट, अलीभर जो कड़ियो। नंबर 9 अलीगंज, ड्रेग 7 मैल, वेकर मुंहं वटि 7 फुट, 11 वाह जो कड़ियो। नंबर 10 मर्क वॾो ऐं वहंदड़, ड्रेग 10 मैल, वेकर मुंहं वटि 28 फुट, सिंधूअ मां नुकर तालको सकरण वटां वही हले थो, सईदाबाद ऐं चचड़े तपनि खे पाणी ॾिए थो, ॿेड़ी हलण जोॻो ऊन्हो आहे। नंबर 11 ॼामवा, ड्रेग 8 मैल, वेकर मुंहं वटि 11 फुट, मर्क वॾो जी शाख। नंबर 12 लोहाणो वॾो, ड्रेग 27 मैल, वेकर मुंहं वटि 17 फुट, वहंदड़ीअ जी शाख, ॿेड़ी हलण जोॻो ऊन्हो आहे। नंबर 13 महमूदवा, ड्रेग 16 मैल, वेकर मुंहं वटि 8 फुट, लोहाणे जी शाख। नंबर 14 बहरामवा, ड्रेग 8 मैल, वेकर मुंहं वटि 8 फुट, लोहाणे जी शाख। नंबर 15 गंजबहर, ड्रेग 6 मैल, वेकर मुंहं वटि 20 फुट, वहंदड़ीअ जी शाख, ॿेड़ी हलण जोॻो ऊन्हो आहे। नंबर 16 लोहाणो नंढो, ड्रेग 7 मैल, वेकर मुंहं वटि 20 फुट, गंजबहर जी शाख, ॿेड़ी हलण जोॻो ऊन्हो आहे। नंबर 17 ॼामवा वॾो, ड्रेग 9 मैल, वेकर मुंहं वटि 16 फुट, लोहाणे जी शाख, ॿेड़ी हलण जोॻो ऊन्हो आहे। नंबर 18 राजवा, ड्रेग 4 मैल, वेकर मुंहं वटि 6 फुट, लोहाणी जो कड़ियो, ॿेड़ी हलण जोॻो ऊन्हो आहे। नंबर 19 ॼामवा, ड्रेग 6 मैल, वेकर मुंहं वटि 6 फुट, ॼामवा जो कड़ियो। नंबर 20 भोभरवा, ड्रेग 2 मैल, वेकर मुंहं वटि 7 फुट, ॼामवा वॾो जो कड़ियो। नंबर 21 निदोवा, ड्रेग 2 मैल, वेकर मुंहं वटि 7 फुट, भोभो जो कड़ियो। नंबर 22 शाहवा, ड्रेग 27 मैल, वेकर मुंहं वटि 18 फुट, लोहाणू कोली जी शाख, ॿेड़ी हलण जोॻो ऊन्हो आहे। नंबर 23 शहदाद लांढी, ड्रेग 13 मैल, वेकर मुंहं वटि 10 फुट, शाहवा जी शाख। नंबर 25 नंबर 24 हुज़ूरवा, ड्रेग 9 मैल, वेकर मुंहं वटि 7 फुट, शहदाद लांढी जो कड़ियो। नंबर 25 शहदाद झोल, ड्रेग 11 मैल, वेकर मुंहं वटि 11 फुट, शाह वली जी शाख। नंबर 26 शहदाद वाह कड़ियो, ड्रेग 3 मैल, वेकर मुंहं वटि 8 फुट, शहदाद झोल जो कड़ियो। नंबर 27 वंगी बाज़ारवा, ड्रेग 5 मैल, वेकर मुंहं वटि 8 फुट, शाहवा जी शाख। नंबर 28 बाज़ारवा, ड्रेग 15 मैल, वेकर मुंहं वटि 8 फुट, शाहवा जी शाख। नंबर 29 खैरवा, ड्रेग 4 मैल, वेकर मुंहं वटि 8 फुट, शाहवा जी शाख। नंबर 30 मोहम्मद अलीवा, ड्रेग 9 मैल, वेकर मुंहं वटि 8 फुट, शाहवा जी शाख। 31 घारो वॾो, घारे ऐं भाणोठ सां, ड्रेग 20 मैल, वेकर मुंहं वटि 75 फुट, सिंधूअ मां भाणोठ त पोइ हाला वटां वही हले थो, हाला ऐं सईदाबाद तपनि खे पाणी ॾिए थो, ॿेड़ी हलण जोॻो ऊन्हो आहे। नंबर 32 उपाउवा, ड्रेग 5 मैल, वेकर मुंहं वटि 6 फुट, आवतवा जो कड़ियो। नंबर 33 मलको वंघेरो, ड्रेग 4 मैल, वेकर मुंहं वटि 9 फुट, ढंढ गाहोट मां। नंबर 34 लकीवा, ड्रेग 8 मैल, वेकर मुंहं वटि 8 फुट, घारी भाणोठ मां। नंबर 35 सारंगवा, ड्रेग 16 मैल, वेकर मुंहं वटि 14 फुट, घारी भाणोठ मां। नंबर 36 अलीगंज, ड्रेग 13 मैल, मोकर मुंहं वटि 14 फुट, घारी भाणोठ मां, ॿेड़ी हलण जोॻो ऊन्हो आहे। नंबर 37 नूरवा, ड्रेग 2 मैल, वेकर मुंहं वटि 10 फुट, सिंधूअ मां हाकर त पोइ हाला वटां वही हले थो, सईदाबाद तपे खे पाणी ॾिए थो। नंबर 38 सांगरोवा ऐं टिरोटवा महमूदा, ड्रेग 42 मैल, वेकर मुंहं वटि 23 फुट,
हाला तपो ॿेड़ी हलण जोॻो ऊनो आहे। नंबर 39 कड़ियो आगो कपरी ड्रेग 4.5 मेल वेकर मुंहं वटि 11 फुट सांगरी वाह जो कड़ियो। नंबर 40 200 वाह 15.5 मेल ड्रेग मुंहं वटि वेकर 18 फुट सांगरी मां ॿेड़ी हलण जोॻो ऊनो आहे। नंबर 41 कड़ियो नौबत ड्रेग 3 मेल वेकर मुंहं वटि 6 फुट दोसी वाह मां। नंबर 42 सांगरो नंढो ड्रेग 7 मेल वेकर मुंहं वटि 15 फुट सांगरी वाह वॾो मां। नंबर 43 पीरो वाह ड्रेग 8 मेल वेकर मुंहं वटि 10 फुट सांगरी वाह मां। नंबर 14 लांडर वाह ड्रेग 4 मेल वेकर मुंहं वटि 6 फुट पीरू वाह मां। नंबर 45 मीरवाह काठड़ी ड्रेग 3 मेल वेकर मुंहं वटि 8 फुट पीर वाह मां। नंबर 46 नोकवाह ड्रेग 4 मेल वेकर मुंहं वटि 15 फुट सांगरी नंढो मां ॿेड़ी हलण जोॻो ऊनो आहे। नंबर 47 भूमफरवाह ड्रेग 6 मेल वेकर मुंहं वटि 10 फुट नोकवाह मां। नंबर 48 काहूवाह ड्रेग 14 मेल वेकर मुंहं वटि 14 फुट नवकवाह मां। 49 लुंडोवाह ड्रेग 5 मेल वेकर 8 फुट काहूवाह मां। 50 लेटवाह ड्रेग 15.5 मेल वेकर मुंहं वटि 12 फुट नवकवाह जी शाख ॿेड़ी हलण जोॻो ऊनो आहे। 51 अलीभर ड्रेग 20 मेल वेकर मुंहं वटि 15 फुट सिंधूअ मां मेहड़ तपो हाला वटां वही हले थो। 52 कारी शुमाली ड्रेग 1 मेल वेकर मुंहं वटि 36 फुट सिंधू मां खुंडो तपो हाला वटां वही हले थो। भिटशाह ऐं सेखाड़ तपनि खे पाणी ॾिए थो। 53 घिल्लूवाह ड्रेग 48 मेल वेकर मुंहं वटि 36 फुट कारी शुमाली जी शाख। 54 खालकावाह ड्रेग 6 मेल वेकर मुंहं वटि 10 फुट घिल्लूवाह जी शाख। 55 भूमफड़वाह ड्रेग 21 मेल वेकर मुंहं वटि 10 फुट घिल्लूवाह जी शाख। 56 उल खाईवाह ड्रेग 10 मेल वेकर मुंहं वटि 8 फुट घिल्लूवाह जी शाख। 57 खानवाह ड्रेग 5 मेल वेकर मुंहं वटि 8 फुट घिल्लूवाह जी शाख। 58 निरी घिल्लू ड्रेग 1 मेल वेकर मुंहं वटि 8 फुट घिल्लूवाह जी शाख। 59 अबुलवाह ड्रेग 5 मेल वेकर मुंहं वटि 8 फुट निरी घिल्लू जी शाख। नंबर 60 बिजारवाह ड्रेग 12 मेल वेकर मुंहं वटि 6 फुट निरी घिल्लू जी शाख। 61 नागनाणी ड्रेग 25 मेल वेकर मुंहं वटि 9 फुट घिल्लूवाह जी शाख। 62 मुरादवाह ड्रेग 4 मेल वेकर मुंहं वटि 6 फुट नागनाणी जो कड़ियो। 63 ढोरो घिल्लू ड्रेग 7.5 मेल वेकर मुंहं वटि 16 फुट घिल्लूवाह जी शाख। 64 जरवारवाह ड्रेग 13.5 मेल वेकर मुंहं वटि 8 फुट ढोरो घिल्लू जी शाख। 65 सनड़ोवाह ड्रेग 18 मेल वेकर मुंहं वटि 11 फुट ढोरो घिल्लू जी शाख। 66 छवाह ड्रेग 9.5 मेल वेकर मुंहं वटि 8 फुट सोनहरी वाह जी शाख। 67 मांझरवाह ड्रेग 4 मेल वेकर मुंहं वटि 6 फुट सनड़े वाह जो कड़ियो। 68 मीरवाह वॾो ड्रेग 25 मेल मोकर मुंहं वटि 14 फुट ढोरो घिल्लू जी शाख। 69 बेलाड़ो वाह ड्रेग 6 मेल वेकर मुंहं वटि 7 फुट मीरवाह वॾो जो कड़ियो। 70 मीरवाह मरी ड्रेग 5.5 मेल वेकर मुंहं वटि 4 फुट मीरवाह वॾो जो कड़ियो। 71 नसीरवाह ड्रेग 27 मेल वेकर मुंहं वटि 28 फुट सिंधूअ मां जकड़ी तालको हाला वटां वही हले थो। सेखाट ऐं मटियारी तपनि खे पाणी ॾिए थो। ॿेड़ी हलण जोॻो ऊनो आहे। 72 खारीवाह ड्रेग 4 मेल वेकर मुंहं वटि 7 फुट नसीरवाह जी शाख। 73 गूनवाह
ड्रेग 4 मेल वेकर मुंहं वटि 8 फुट नसीरवाह जी शाख। 74 सिजावलवाह ड्रेग 4 मेल वेकर मुंहं वटि 7 फुट नसीरवाह जी शाख। 75 सोनवाह ड्रेग 10 मेल वेकर मुंहं वटि 8 फुट गहोरोवाह जी शाख। 76 सेरीवाह ड्रेग 10 मेल वेकर 8 फुट सोनवाह जी शाख। 77 कड़ियो मीर अहमद ख़ान ड्रेग 2 मेल वेकर मुंहं वटि 5 फुट ॻोरोवाह जी शाख। 78 ॻोरोवाह ड्रेग 13 मेल वेकर मुंहं वटि 15 फुट नसीरवाह जी शाख। 79 खेसानोवाह ड्रेग 21 मेल ड्रेग मोकर मुंहं वटि 14 फुट नसीरवाह जी शाख। 80 कमालवाह ड्रेग 2 मेल वेकर मुंहं वटि 4 फुट खेसानोवाह जो कड़ियो। 81 ॼामलवाह ड्रेग 2 मेल वेकर मुंहं वटि 4 फुट खेसानोवाह जो कड़ियो। 82 ॼामवाह ड्रेग 13 मेल वेकर मुंहं वटि 6 फुट खेसानोवाह जो कड़ियो। 83 रामवाह ड्रेग 5 मेल वेकर मुंहं वटि 6 फुट ॼामवाह जो कड़ियो। 84 मीरवाह ड्रेग 9 मेल वेकर मुंहं वटि 6 फुट ॼामवाह जो कड़ियो। नंबर 85 ग़रीबवाह ड्रेग 10 मेल वेकर मुंहं वटि 10 फुट ॼामवाह जी शाख। नंबर 86 भुरकीवाह ड्रेग 5 मेल वेकर मुंहं वटि 7 फुट सिंधूअ मां साहिब लम्हो तालको हाला वटां वही हले थो, मटियारी तपे खे पाणी ॾिए थो। 87 सरफराज़वाह ड्रेग 77 मेल वेकर मुंहं वटि 19 फुट सिंधूअ मां सादिक मेमण ताल के हाला वटां वही हले थो, मटियारी नसरपुर ऐं खोखर तपनि खे पाणी ॾिए थो, ॿेड़ी हलण जोॻो ऊन्हो आहे। 88 इमामवाह ड्रेग 35 मेल वेकर मुंहं वटि 10 फुट फुलेलीअ जी शाख तालको हैदराबाद। 89 बहरामवाह ड्रेग 4 मेल वेकर मुंहं वटि 9 फुट इमामवाह जी शाख।